गर्मियुनि जी भीषण तपत ऐं लू खां बचण लाइ हिते 5 ॾाढियूं कमु अचण वारियूं टिप्स ॾिनी वियूं आहिनि जेको तव्हांखे स्वस्थ ऐं तरोताज़ा रखण में मदद कंदियूं। वीडियो हाणे खां सेव करे वठो। पहिरीं टिप, हिकु कोप पाणी में 10-15 ml साई दुर्वा जो रस ऐं मिश्री मिलाए करे पीओ। हिन सां शरीर में ठंडक ऐं ऊर्जा मिलंदी। ॿीं टिप, अगरि लू लॻी वञे त 1 चमचो बसर जो रस पाणी सां वठो, तुरंत राहत मिलंदी। पर लू लॻे ई न, इन लाइ त तव्हांखे बसर रुगो खीसे में रखणो आहे, खाइणो बि न आहे। टीं टिप, गर्मियुनि में घणनि माण्हुनि खे पेशाब में जलन ऐं रुकावट जी तकलीफ़ थी सघे थी। इन हालत में 2 चिमचा धाणनि जो चूरण 1 चिमचे मिश्री सां सुबुह शाम वठण सां काफ़ी राहत मिलंदी। चौथी टिप, नकेली निकिरण ते यानी गर्मी जे करे नक मां खून अचण ते छा कजे? गुलकंद, पीपलकंद, शतावरी चूरण जहिड़ा ठंडक ॾींदड़ पदार्थ वठो। इन सां गॾु में साई दुर्वा जो रस 2 बूंदूं नक में विझो, तुरंत फ़ाइदो थींदो। 5 टिप, हथ पेरनि में जलन थिए त छा कजे? पेरनि जी तिरियुनि ते पुसियल मेहंदी जो लेप लॻायो या गांइ जो घी तिरियुनि ते लॻाए कंजे जी कटोरी सां घिसो। थधे खीर में काफ़ुर मिलाए बि लॻाए सघो था। इन सां जलन घटि थी वेंदी। त ही नंढा नंढा पर घणे कम जा नुस्ख़ा हाणे शेयर कयो ऐं पंहिंजे सां गॾु पंहिंजनि जी सिहत जो ख़्यालु रखो। हरिओम।